You are watching 4 p.m. Bulletin. आइन फिरी वियल कंहिं बि मेंबर खे वोट ॾियण खां नथो रोके। पार्टी पॉलिसी जो उबतर वोट ॾींदड़नि खे रोके नथो सघिजे। अटॉर्नी जनरल सुप्रीम कोर्ट खे ख़ातिरी कराई त हल्फ़नि चवां थो बेतमादी रिथ ते वोट्स दौरान पार्लियामेंट आॾो हुजूम न हूंदो। बेतमादी रिथ ते वोटिंग दौरान इम्कानी छिकतान रोकण बाबति सुप्रीम कोर्ट बार जी दरख़्वास्त ते चीफ जस्टिस उमर अता बिंदियाल रिमार्क्स ॾिना त वोट ॾियणु मेंबर्स जो आइनी हक़ आहे। असेंबलीअ जी जंग असेंबली अंदरि विढ़ो त बहितर आहे। सुप्रीम कोर्ट बार जे वकील चयो त 14 ॾींहंनि अंदरि इजलास न घुराए स्पीकर आइन जी भञ खड़ी कई। स्पीकर आर्टिकल 6 तहत संगीन गद्दारी जो ज़िम्मेवार साबित थियो। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त जिन ते अॻु आर्टिकल 6 लागू थियो आहे पहिरियां उन ते अमल त करायो। स्पीकर 14 ॾींहंनि अंदरि इजलास न घुराए आर्टिकल 6 जी भञ खड़ी कई। आइन तहत हुकूमत कंहिं बि मेंबर खे वोट खां नथी रोके सघे। हुकूमत सिंध हाउस ते हमिलो करे बोखलाहट जो सबूत ॾिनो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बेतमादी रिथ वारे मामले ते अपोजिशन न पर सुप्रीम कोर्ट बार दरख़्वास्त दाख़िल कराई आहे। शहबाज शरीफ़ चयो त स्पीकर OIC इजलास खे जवाबु ॾियणु आहे। क़ौमी असेंबली जो इजलास घुराइण में देरि पियो करे। असां OIC इजलास जे करे लॉन्ग मार्च मुलतवी कयो। फज़लुर रहमान चयो आहे त मुल्क में न कानून आहे न जमहूरियत। उम्मीद आहे त अदलिया आइन ऐं कानून मूजिबि फ़ैसिलो ॾींदी। अवाम धांधली सटियल हुक्मराननि मां तंग आहे। आप ये चाहते हैं कि कोई आपके लिए आपकी गिनती पूरी करके दे, कोई आपके लिए आपके मुखालिफिन को जेल में डाले, आपको अकेला मैदान में रखे, आपके लिए मीडिया को मैनेज करे। और अगर कोई ये नहीं कर रहा या करने पे तैयार नहीं है तो आप उनको जानवर कह रहे हैं। क्या पैगाम आप दुनिया को दे रहे हैं भाई? जो आइन की अगर कोई पासदारी की बात कर रहे हैं तो ये तो अच्छी बात है। इस पे इतना सीखपा होने की, इतना नाराज होने की और इतना मछली की तरह तड़पने की ज़रूरत नहीं है। आपके जो जमात है वो सारी टूट के बिखर गई है। लोग आपकी वजह से अपने हलकों में नहीं जा सकते। आप ये जो आवाज़ें दे रहे हैं ये आपकी आवाज़ें नहीं हैं, ये चीखें हैं कि मुझे बचा लो, मुझे बचा लो। तो मैं आपको ये कहना चाहती हूँ कि आपको बचाने अब कोई नहीं आएगा। आपकी गेम इज़ नाउ ओवर। जिस नवाज शरीफ को आपने कहा कि उसकी सियासत ख़त्म हो गई, उसको आपने जेलों में डाला, आपने उसकी बेटी को जेलों में डाला, उसकी पूरी जमात को जेलों में डाला और आज उसी नवाज शरीफ ने बाहर बैठ के आपके घर में घुस के आपको मारा है। न्यूट्रल लफ्ज़ हिक शख्स जी हवा कढी छॾी। न्यूट्रल जो मतिलबु आहे त हाणे केर बि अव्हां खे बचाइण लाइ न अची रहियो आहे। योर गेम इज़ ओवर नाउ। नवाज़ लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त न्यूट्रल हणणु आइन जी पासदारी आहे पर अव्हां चई रहिया आहियो त न्यूट्रल जानवर हूंदो आहे। अव्हां चाहियो था त को ॿियो अव्हां जी ॻणप पूरी करे पर केर बि इहो करण लाइ तयारु नाहे। अव्हां नैब, FIA, एंटी करप्शन समेत कंहिं बि इदारे खे न्यूट्रल न रहणु ॾिनो। न्यूट्रल लफ़्ज़ सां ई अव्हां जी पार्टी धड़ाम सां किरी पई। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे मरियम नवाज़ चयो त अव्हां 10 लख माण्हू गॾु करण खां अॻु 10 माण्हू त पूरा कयो। बागी मेंबर्स खिलाफ सदारती रेफरेंस जे लाइ ॿुधणी 24 मार्च ते थींदी। सुप्रीम कोर्ट लार्जर बेंच जोड़ींदे सियासी पार्टीज़ खे नोटिस जारी करे छॾिया। हुकूमत बागी मेंबर्स खिलाफ दाख़िल रेफरेंस में राय तलब कई आहे त छा स्पीकर बागी मेंबर्स खे वज़ीर आज़म खिलाफ वोट ॾियण खां रोके सघे थो। छा वोट विझण खां अॻु ई बागी मेंबर्स नाअहल थी सघनि था। आर्टिकल 63A जी तशरीह बाबति सदारती रेफरेंस जा अहम नुक़्ता साम्हूं अची विया। रेफरेंस में अदालत खां राय तलब कई वई आहे त आर्टिकल 63A जी कहिड़ी तशरीह
क़ाबिले क़बूल आहे? छा मेंबर्स खे पार्टी पॉलिसी जे उबतड़ वोट ॾियण खां नथो रोके सघिजे? छा पार्टी पॉलिसी जे उबतड़ वोट ॾींदड़ ताहयात नाअहल थींदो? बाग़ी मेंबर्स जो वोट ॻणप में शुमार थींदो या न? फ्लोर क्रॉसिंग या हॉर्स ट्रेडिंग रोकण जे लाइ वधीक कहिड़ा क़दम खणी सघिजनि था? इस्लामाबाद इंतज़ामिया सियासी पार्टीज़ खे रेड ज़ोन में जलसनि जी इजाज़त ॾियण खां इनकार करे छॾियो। रेड ज़ोन में कलम 144 लागू। तहरीक इंसाफ़ डी चौक ते 27 मार्च ते जलसे जी इजाज़त जे लाइ दरख़्वास्त ॾिनी हुई। अपोज़िशन बि साॻे हंधि जलसे जी इजाज़त घुरी हुई। ज़रियनि मूजिबि इंतज़ामिया जो चवणु आहे त हिक ई हंधि ॿिनि सियासी पार्टीज़ जे जलसनि सबबि छिक ताण जो ख़दशो आहे। हुकूमत खे परेड ग्राउंड ऐं अपोज़िशन खे H9 में जलसा करण जो ऑप्शन ॾिनो वियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि सियासी कमेटी जो इजलास, बेतमादी रिथ समेत ॿियनि अहम मामलनि ते मुशावरत। इन खां अॻु इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त IMF निशानदही कई आहे त पाकिस्तान जी मईशत मुस्तहकम थी रही आहे। माज़ी में मुल्की मईशत जे लाइ क़दम न खंया विया। PTI हुकूमत तारीख़ी क़दम खणी रही आहे। आर्टिकल 63A रेफरेंस सां हॉर्स ट्रेडिंग ऐं करप्शन जा ड्रामा ख़त्म थी वेंदा। सुसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त बाग़ी मेंबर्स न रुॻो PTI पर मुल्क जी पुठीअ में बि छुरो हयो आहे। बाग़ी मेंबर्स खे सज़ा ॾियणु ईअं अहम आहे जीअं मुल्क जे गद्दारनि खे सज़ा ॾिनी वेंदी आहे। बेएतमादी रिथ ते क़ौमी असम्बली जो इजलास सॾाइण जी आईनी मुदत जो अॼु आख़िरी ॾींहुं। हुकूमत तरफ़ां इजलास 25 मार्च ते घुराइण जो फ़ैसिलो। 25 मार्च ते बि बेएतमादी रिथ पेश न थींदी। मरहूम MNA लाइ दुआ घुरण बैदि इजलास मुलतवी कयो वेंदो। स्पीकर अॻु ई चई चुको आहे त हू इजलास घुराए जेसिताईं चाहे मुलतवी करे सघे थो। क़ौमी असम्बली जो इजलास 14 ॾींहंनि अंदरि न घुराइण ते अपोज़िशन जो स्पीकर ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई जो फ़ैसिलो। गैर आइनी ऐं गैर क़ानूनी क़दम ख़िलाफ़ कार्रवाई जे लाइ अपोज़िशन जी मुशावरत। अख्तर मैंगल जी रिहाइशगाह ते अपोज़िशन जे क़ानूनी माहिरनि जो अहम इजलास। अयाज सादिक, फारूक नाइक, शेरी रहमान, ज़ाहिद हामिद ऐं JUI जे सेनेटर कामरान मुर्तज़ा जी शिरकत। शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त बेएतमादी रिथ खे लटकाए नथो सघिजे। आइन टोड़ींदड़ स्पीकर ऐं वज़ीर आज़म खे आर्टिकल 6 तहत कार्रवाई खे मुंहुं ॾियणो पवंदो। सिंध हाउस ते हमिलो कंदड़ मुज़ाहिरीन MNA सां गॾु हुआ, तंहिं करे खेनि चेक पोस्ट ते न रोकियो वियो। IG इस्लामाबाद सुप्रीम कोर्ट में रिपोर्ट जमा कराए छॾी। रिपोर्ट मूजिबि जवाबदारनि बयानु ॾिनो आहे त हू एहतजाज लाइ प्रेस क्लब आॾो गॾु थिया। MNAs अताउल्लाह ऐं फ़हीम ख़ान जी आमद सबबि सिंध हाउस वञण जो फ़ैसिलो थियो। पुलिस नफ़री जी मौजूदगीअ में सिंध हाउस जो गेट टुटणु शर्मिंदगीअ जो सबबु आहे। ग़फ़लत कंदड़ 10 अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई पई वञे। जहांगीर तरीन ग्रुप पंजाब काबीना जे इजलास जो बाइकॉट करे छॾियो। ज़रियनि मूजिबि जहांगीर तरीन वॾे वज़ीर उस्मान बोज़दार जे तब्दीलीअ वारे मौक़िफ़ ते क़ाइमु आहे। काबीना इजलास उस्मान बोज़दार जी सदारत में थींदो, तंहिं करे तरीन ग्रुप जो को बि मेंबर शिरकत न कंदो। तरीन ग्रुप जे अॻवान ओन चौधरी जो चवणु आहे त पंजाब में तब्दीली जा मस्बत इशारा मिलिया आहिनि।
अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अवांखे भली कार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन्स सवाल ॾिठियूं, बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था। शॉर्ट ब्रेक। Transmission is brought to you by Jazz Super 4G. चॉकलेट आंदे? हाँ, डिलाइट। अस्सलामुअलैकुम। वालेकुम सलाम। अॼुकल्ह पुट शादीअ खां पोइ पराया थी वेंदा आहिनि। ओ अम्मा, तूं तो मुंहिंजी राणी आ, राणी। हाणे हिन घर में सिर्फ हिकु ई राणी आहे। नो कैडबरी डिलाइट सिर्फ 10 रुपयनि में। दिल खटो डिलाइट सां। Bridge Power Batteries, quality forever. जिंदगी को फिर से जियो, सुपर सोचो, जैज सुपर 4G। बहार